घर ठहिया आहिनि, नौकरियूं मिलियूं आहिनि, विसारे छॾियो छा? डेवलपमेंट सेक्टर में तो नहीं बचन कोई 2-2.5 लख नौकरियूं मिलियूं आहिनि। घटि त कोन्हे, इहे असांजे वक़्त में ईंदियूं। घर ठहिया आहिनि, रोड ठहिया आहिनि, इस्पतालूं ठहियूं आहिनि। मुंहिंजे वक़्त में 5 ठहियूं नयूं, हाणे ठहियूं आहिनि 4-5 ॿियूं। कराची में इलाही वॾो कमु थियो आहे ऐं हर जाइ ते थियो आहे। हर ज़िलो को ज़िलो न आहे जिते न थियो हुजे। तव्हांजे शिकारपुर में, लाड़काने में त ख़ैर थियो आहे। पब्लिक सर्विस कमीशन में ख़ाजा नवाज़ी कंट्रोल जेके इल्ज़ाम लॻनि पिया, नौजवान जेके सरापा एहतजाज बणियल आहिनि, इन हवाले सां छा चवणु चाहींदो? सर्विस कमीशन एक चीज़ है, धाड़े और चीज़ है, धाड़े से तो न मिलाए। पब्लिक सर्विस कमीशन अपना काम कर रही है, लेकिन अब उसमें काफ़ी चेंजेस हुई हैं और होंगी। काफ़ी चेंजेस हुए, चेंज थे बेहतरी की तरफ अमल होता है, तो इंशाल्लाह बेहतरी की तरफ अमल होगा जब मेरिट पे होगा जो भी है पब्लिक सर्विस कमीशन। नहीं फ़ाइदो न है, तव्हां जहिड़ा दोस्त हिते आया आहिनि सभु ऐं पुछनि था ॾुखा सवाल, हाज़िर आयूँ। नहीं, ये देखें, ये भी डेवलपमेंट का एक हिस्सा है ना। ये इतनी बड़ी यूनिवर्सिटी अभी पंजाब में अभी बन रही है सुना, लेकिन हमारा ये यूनिवर्सिटी सिंध में या पंजाब में, बलूचिस्तान में या केपी में कहीं नहीं। कंसर्न्स आहिनि जेके प्रोजेक्ट तव्हां ॾिना खैरपुर की खैरपुला ज़रूरु थींदो, असां खैरपुला विढ़ंदा आहियूं। हाणे बजट अचे थी, खैरपुला इंशाल्लाह कुझु कोई और ॿियूं बि स्कीमूं ॾींदासीं ऐं ॾियूं पिया था। अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पोइ असांजो पाण में को निफ़ाक़ आहे न आहे। असांजी अंडरस्टैंडिंग आहे, पार्टी जा सभु मेंबर जेके हिकु जहिड़ा आहियूं ऐं हर कंहिंखे हिसे सां किथे मुमकिन आहे इंसान आहिनि, डिस्क्रिमिनेशन थी हूंदी, लेकिन ओवरऑल सभिनी हंधि थोरी चङी भली डेवलपमेंट थी आहे और थी।